सिंध टीवी न्यूज़ ताकत मां निदाब हेडलाइंस तव्हां ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में भरेकार बुलेटिन जी शुरूआत में ज़िक्र कंदासीं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बेइतमादी रिथ कामयाब थींदे इमरान ख़ान वज़ीर आज़म न रहंदो झिड़ो ख़त्म थी वेंदो। इमरान ख़ान धमकियूं ॾियण बदिरां इज़त ऐं तरीक़े सां मुक़ाबिलो करे। इस्लामाबाद में पार्टी अॻवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान माण्हुनि खे भड़काए ख़तरनाक रांदि खेॾी रहियो आहे। पीपी चेयरमैन चयो त उमीद त बेइतमादी रिथ ते वोटिंग ॾियारे को गैर जमहूरी क़दम न खयो वेंदो। संदसि चवणु हो त नाकाम परॾेही पॉलिसी सबबि पाकिस्तान अकेलाइप जो शिकार आहे। इमरान ख़ान धमकी वारे खत ते कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू चाहिनि था त चूंड सुधारनि पास जल्द इलेक्शन थियणु घुर्जे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान जो मुआशी बहरान बदतरीन थी रहियो आहे। इमरान ख़ान मुल्क जी परॾेही पॉलिसी तबाह करे छॾी आहे। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान इदारनि ते हमला करे रहियो आहे। मुल्क जो सरबराह कूड़ ॻाल्हाए नुक़सान पहुचाइण जी कोशिश पियो करे। हुन इहो बि चयो त बेइतमादी रिथ खे वज़ीर आज़म आलमी साज़िश पियो करार ॾे। हू पहिरियों चवंदो हुयो त बेइतमादी रिथ मुंहिंजे लाइ तोहफ़ो आहे, हाणे साज़िश पियो करार ॾे। संदसि चवणु हो त हुकूमत ख़िलाफ़ 3 वरहनि खां तहरीक पई हलाई वञे। पहिरियों भेरो वज़ीर आज़म खे आईनी तरीक़े सां हटाए पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान सिलेक्शन डे नतीजे में क़ौम ते मड़ियो वियो। मुल्क में साफ़ शफ़ाफ चूंडूं थियणु घुर्जनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बेइतमादी रिथ कामयाब थींदी इमरान वज़ीर आज़म न रहंदो झेड़ो ख़त्म थी वेंदो। इमरान ख़ान धमकियूं ॾियण बदिरां इज़त ऐं तरीक़े सां मुक़ाबिलो करे। इस्लामाबाद में पार्टी अॻवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान माण्हुनि खे भड़काए ख़तरनाक रांदि खेॾी रहियो आहे।